इस्लामाबाद LPG ज़ख़ीरा अंदोज़ी के ख़िलाफ़ ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी ओगरा हरकत में अची वई आहे। ओगरा जे तर्जुमान पंहिंजे बयान में चयो आहे त LPG मॉलिक्यूल्स जो मुल्क में वॾो ज़ख़ीरो मौजूदु हुजण जे बावजूदु LPG जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो ग़ैर क़ानूनी आहे। LPG जी क़ीमतुनि में मसनूई इज़ाफ़े जो बुनियादी सबबु LPG गैस जी ग़ैर क़ानूनी ज़ख़ीरा अंदोज़ी आहे। इमरान गज़नवी चयो त कुझु बददयानत अनासिर मसनूई खोट पैदा करे सार्फ़िन ताईं LPG जी पहुच मुश्किल बनाए रहिया आहिनि, जंहिं जे नतीजे में वधीक क़ीमत वसूल कई पई वञे। ओगरा मसनूई खोट जे हवाले सां सूबाई चीफ सेक्रेटरी खे बि आगाह करे छॾियो आहे। इमरान गज़नवी चयो त मक़ामी हुकूमतूं सार्फ़िन ताईं मुक़ररु क़ीमतुनि ते LPG फ़राहमी जे लाइ हर मुमकिन क़दम खणंदी। ओगरा जे इन्फोर्समेंट टीमूं पहिरियां ई मुल्क में मुनासिब स्टॉक जी मौजूदगी ऐं मुक़ररु क़ीमतूं लागू करण जे लाइ फील्ड में मसरूफ़ आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।